हिकिड़े ॾींहुं मस्जिद जे इमाम वताए खे चयो त निमाज़ जी महल आहे, जुमे जो ॾींहुं सगोरो आहे, हली निमाज़ पढ़। वताए फ़क़ीर खे कंहिं खाइण वास्ते भुॻड़ा ॾिना हुआ, जंहिंजा फक भरींदो पए वियो। इमाम जे चवण ते सिधो मस्जिद में हलियो आयो। सिफ़ूं ॿधियूं त हीउ बि हिक सिफ़ में झोली भुॻड़नि थूंदो झले निमाज़ पढ़ण बीठो। पर हेॾां होॾां ॾिसियो, भुॻड़नि जी लप वात में हयो, वरी माठ करियो, निमाज़ पे पढ़ियई। जॾहिं निमाज़ पढ़ी फारिग थिया त माण्हू चयसि, फ़क़ीर तुंहिंजी निमाज़ कान थी, तो निमाज़ में भुॻड़ा पे खाधा। वताए चयुनि त मूं उन वक़्तु भुॻड़ा थी खाधा जेॾी महिल इमाम हलियो वियो। हिननि पुछियो त इमाम केॾां थी वियो? हू त निमाज़ पढ़ाए रहियो हुयो। वताए चयो त पुछी ॾिसोसि त पहिरें ढगी ॻोल्हण जे वीचार हेठि हुयो ऐं पोइ गाह हथ करण लाइ पए डोड़ियो। जॾहिं उतां ख़्यालनि मोट थी खाधसि त निमाज़ थी पढ़ियई। माण्हुनि मुले खां पुछियो, जंहिं चयो त बराबरि मूंखे निमाज़ में 2 भेरा अहिड़ा ख़्याल आया हुआ। हिकिड़े भेरे वतायो हुन भर अचण लाइ दरिया जी परी कंधीअ ते अची वेठो त पतण अचे त चढ़ी वञा। कुझु वक़्त खां पोइ पातणी आयो ऐं पतण भरे जॾहिं हलण हार को थियो त चयईं, अलाह जो आसरो। हिन जो एतिरो चवण त वतायो फ़क़ीर जोश में अची वियो। चयईं, ॿेड़ी झल त आउं लहां। हू टिप ॾेई लही पियो। साणस गॾु 2-3 माण्हू ॿिया बि लही पिया। फ़क़ीर खां पुछियाऊं त छो लथो आहीं? हिन चयो त हिन मोरख मुहाणे खे का बि सुध कान थी पवे। जंहिंजो नालो वरितो अथसि दरिया में त ॿेड़ियूं उहो ई ॿोड़ींदो आहे। ॿियो को मुहाणे जे अबनि ॾाॾनि कोन थी ॿोड़ियूं। हाणे वेठा मज़ा ॾिसो। उहा ॿेड़ी जॾहिं विच सीर ते पहुती त फेरियूं खाई ॿुॾी वई।